अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं खान मोहम्मद मला तां ॾिसो पिया प्रभात न्यूज़। नाज़रीन, अॼु असां अली पैलेस खां नसीम नगर वेंदड़ रोड ते मौजूद आहियूं। ही उहो रोड आहे जिते असिस्टेंट कमिश्नर रिदा ज़ेरा टालपुर हिकिड़ी पोस्ट रखी हुई फेसबुक ते त जेके अगरि गुर्दे में पथरी हुजे वो अली पैलेस खां नसीम नगर रोड तां सफ़र करे त इंशाल्लाह ताला उनजी पथरी निकिरी वेंदी। अहिड़ी पोस्ट रखण खां पोइ खेसि उहिदे तां फारिग कयो वियो, खेसि संदसि उहिदे तां हटायो वियो। अॼु उहो रोड असां तव्हांखे हक़ीक़त साम्हूं ॾेखारियूं पिया त उन रोड जी इहा हालत आहे, अरसा दराज ताईं टुटल आहे। लॻभॻि को हिनखे साल थियण वारो हूंदो। हे रोड ते टुट ऐं फुट जो शिकार थियल आहे। हिते जेका टाउन जी जेका ज़िमेदारी आहे टाउन चेयरमैन जी या लाॻापियल इदारा इंतिज़ामिया जी हैदराबाद इंतिज़ामिया जी DC हैदराबाद जी, हेॾनि जेके नंढड़ा नंढड़ा टूट फुट जा शिकार थियल रोड आहिनि उन्हनि ते बिल्कुलु बि हिननि जो ध्यानु न आहे। होॾां हिकिड़ी तरफ़ वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं थियूं वञनि त असां हैदराबाद खे पेरिस ठाहे छॾियो आहे, आडोबान रोड ॾिना आहिनि ऐं वॾा वॾा तरक़ियाती कम ॾिना आहिनि, लेकिन हिते अहिड़ी का बि जेका ग्राउंड ते जेका सूरत हाल आहे उहा ॿी आहे। इन हिकिड़ा हिकिड़ा टुकड़ा टुकड़ा रोड जा आहिनि। अगरि हिन टुकड़नि टुकड़नि खे स्पाल्ट बि कयो वञे या मलबो विझी करे मथां थोरो स्पाल्ट कयो वञे त बि हे जेको बदनामी जो दाग आहे न इहो हिन तां ख़तमु थी सघे थो। लेकिन हैदराबाद इंतिज़ामिया ऐं टाउन कासमाबाद बिल्कुलु बेहस ऐं लावारस छॾे ॾिनो आहे शहर खे। जेके हितां जे गुज़र कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे केतिरी मुश्किलात जो साम्हूं करणो पए थो, हिकिड़ो गाॾी वारो हज़रात आहे उनखां पुछण जी कोशिशि कंदासीं। सर ॿुधाइजो केतिरी तव्हांखे हिते मुश्किलात करणी पए? भाई कम सफ़ा ख़राब लॻो पियो आहे। छा चवणु चाहींदो? बस चवणु चाहींदुमि जल्दी ठारायो त 16 हलूं। केतिरी मुश्किलात जो साम्हूं करणो पए पियो? इलाही मुश्किलात छा चवणु चाहींदो इंतिज़ामिया खे? असांजे बारे में चवंदासीं असांजो रोड ठाहिनि, असांजे रोडनि खे सुठो रखनि, साफ़ सुथराई रखनि। कासमाबाद में जीअं ऑटोबान थियो आहे ईअं पूरो कासमाबाद पूरो हैदराबाद थियणु घुरिजे। बदनामी जो दाग आहे नंढड़ो टुकड़ो। ही बि अॻियां मेन कासमाबाद में सभई गटर जा नाला खुलिया पिया आहिनि, कासमाबाद में अंदरि खुलिया पिया आहिनि। इन सभिनि खे साफ़ सुथरो करणु घुरिजे।